दोस्तों गोल्की प्रेस क्लब जा साफ़ी साथियों तव्हांजा तमामु घणा मशकूर आहियूं तव्हां मुख़्तसिर असांजे सॾ खे मान ॾींदे उते असांखे मौक़ो मुयसरु कयो आहे त जीअं महाज जी क़यादत मूंसां गॾु वाइस चेयरमैन सैयद नवाज़ शाह भागाई गोल्की जो असांजो कानूनदार मुंहिंजो भाउ एडवोकेट लालवश सोलंकी भोटो साहब ऐं एडवोकेट अयाज़ सोलंकी असांजो माजाज सेक्रेटरी नेशनल डेमोक्रेट पार्टी जो मर्कज़ी अॻवान नज़ीर शेख साहब शहबान उमर नेशनल डेमोक्रेट पार्टी जो प्रेस सेक्रेटरी भाउ रियाज़ खान जतुल लियाकत मर असां क़ौमी साथी जेके सभु हिते हाज़िर थिया आहियूं बुनियादी मामिलो त हुकूमत इक़्तिदार में ईंदे अवाम खे तरक़ी खुशहाली इंसाफ़ सिहत ऐं तालीम जूं सहूलियतूं त न ॾिनियूं आहिनि पर हर फ़ैसिलो अवाम जे मथां महांगाई जो बम कूड़ी करप्शन जे मुतलिक़ प्रोपेगेंडा तब्दीली जे नाले में अवाम ऐं क़ौमुनि जी तज़लीली ऐं फुरलुट जो प्रोग्राम आहे माण्हुनि ऐं नौजवाननि खे उमेदूं हुयूं त शायदि इमरान को गंगा मां धोपिजी आयो आहे पर गुनाहगार हज तो थी अचनि गंगा को थी अचनि उहे गुनाहगार ई गुनाहगार आहिनि जेके इंसाफ़ खां ख़ाली आहिनि तहरीक इंसाफ़ जी क़यादत रात जे अंधेरे में इक़्तिदार ताक़तवर क़ुवतुनि सां साज़िश ऐं गठजोड़ करे हासिल कयो आहे ऐं इहे लुटेरनि खां वधीक नाइंसाफ़ी कंदड़ ख़तरनाक भयानक वहशत मुल्क अवाम फेडरेशन ऐं सिंध खे तबाह कंदड़ इमरान ख़ान ऐं हुनजो कातिल टोलो जंहिंखे बर्मिन बंगालिन गैर कानूनी तारकीन वतन जी गुरबत यादि आहे पर 6 करोड़ सिंधी 6 करोड़ अवाम सिंध जो जेको गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे थो जेके तेल जा मालिक आहिनि असां गैस जा मालिक आहियूं दरिया ऐं समुंड जा मालिक आहियूं कुदरती वसीलनि जा मालिक आहियूं पाकिस्तान जी तअस्सुब परस्त अवाम दुश्मन जेका मुस्तकिल हुक्मरान क़ुवतूं आहिनि उहे चवनि था त अफ़गाननि जो दर्द यादि आहे बंगालिन ऐं बर्मन जो यादि आहे थर काछो कोहिस्तान जैकबाद ऐं घोटकी खां वठी कराची ताईं जेका तकलीफ़ ऐं दर्द आहे उनखे यादि कोन्हे हुकूमत हिनखे त गिरफ़्तार करणु खपे वज़ीर आज़म उहिदे जो लाइक़ ई कोन्हे छो त सुप्रीम कोर्ट कराची टारगेट किलर केस में फ़ैसिलो ॾिनो त टारगेट किलर बि ख़तमु कयो ऐं 40 लख गैर कानूनी माण्हुनि खे ॿाहिरि कढो तव्हां कराची जे अंदरि आरज़ी तरह अमुन त हासिल कयो पर गैर मुल्किन खे नथा कढो अफ़गान बस्तियूं ख़ुदकश बमबारनि जूं बस्तियूं आहिनि बर्मा को आयल माण्हू अब्बास टाउन जे इमाम बारगाह जो बम ब्लास्टर बर्मी आहे जैकबाद खां वठी सेवण ऐं शिकारपुर ऐं कराची ताईं थींदड़ बम ब्लास्टर अफ़गानी आहिनि बाबा अफ़गानी ॿाहिरि कढो पर सिंधियुनि खे अक़िलत में तब्दील करण लाइ इमरान ख़ान जी दहशतगर्द सरकार चए थी त गैर मुल्किन खे सिंध जो शहरी करे 30 सीटूं MPA उन्हनि खे जो त सिंधियुनि खां हक़ में ख़तम थी वञे जेका जुड़तू ॿ नंबरी MQM सही आहे उन्हनि खे होश करणु खपे त दहशतगर्द मोहम्मद हसन MQM जो MPA ऐं करप्शन ऐं लुटमार जो दादाजी सुहेल अनवर सियाल तकरीबन
तकबीरूं करे हीरो था थियनि, ये गाड़ियूं ऐं तकबीर में हीरो न थियो। कानून साज़ी करे सिंध हुकूमत ऐं चओ था त असां 18 तरमीम आंदी आहे, 18 तरमीम जो आइन इस्तेमाल कयो, कानून साज़ी करे अफगाननि, बर्मनि, बंगाल गैर मुल्कनि खे कढो। नई कानून साज़ी कयो त को बि गैर मुल्की ऐं पाकिस्तान जे अंदरूनी इलाइक़े खां माण्हू सिंध में प्रॉपर्टी न वठे। कानून साज़ी कयो। असेंबली जे अंदर जेका सिराज दुरानी डिबेटिंग सोसाइटी खोली आहे, असेंबली जो तक़दुस ख़राब पिया कयो। दोहारी, करप्ट, दहशतगर्द ऐं लुटेरा। असेंबली कानून साज़ी करे त गैर मुल्की ॿार पाणी। अॼु तव्हां सां ॻाल्हाइण पिया आयुसि, पंजाब लाकानूनियत ऐं बर्बरियत जो मर्कज़ आहे। चए थो त 91 ठाह पाणी न ॾींदासीं, न ख़रीफ जो फसल सिंध जा माण्हू करे सघिया, न रबी जो फसल असांखे ॾियनि था त कणिक पोखिजी सघे, सिंध जा माण्हू मानी खाई सघनि। ग़रीबनि खे वेतर ग़रीब करण जो ऐं चवंदा कोटली डाउन स्ट्रीम मां 0% पाणी छॾींदासीं। समुंड तबाही हूंदे, असांजी ज़मीन ठट्टो बदीन कराची सिजावल तबाह थी वञनि ऐं ॿिया सिंध जा माण्हू बुख मरनि। अहिड़ी जे तब्दीली आहे, इहो जे नओं मुल्क आहे, जो जहन्नम तव्हांखे मुबारक हुजे। असांखे पंहिंजे ग़रीब देश में इज़त सां रहणु। पाणी जा मालिक सिंध जा माण्हू। दरियाउ असांजो आहे, दरिया ते दादागिरी ऐं दहशतगर्दी पंजाब जी ख़तमु कयो। असां पुरमन एहतजाज रखियो आहे 7 तारीख़ ते डायरेक्टीअ में। मीडिया जे दोस्तनि वटि उहा दावत खणी आया आहियूं। हिनमहिल डिस्ट्रिक्ट बार घोटकी खे उते दावत ॾिनी अथऊं, उते पंहिंजो नुक़्ते नज़र रखियो अथऊं। असां पुरमन माण्हू आहियूं। असां इंसानी आज़ादियुनि, जमहूरी आज़ादी, क़ौमुनि जी आज़ादीअ में ईमान रखंदड़ माण्हू आहियूं। असां 7 तारीख़ ते डायरेक्टीअ में पुरमन रैली खणी आया आहियूं, उते धरणो हणंदासीं। दावत ॾिनी अथऊं जलाल महमूद शाह खे, दावत ॾिनी अथऊं सनान कुरैशी खे, दावत ॾिनी अथऊं अयाज़ लतीफ़ पलीगे खे, दावत ॾिनी अथऊं रसूल बख्श पलीगे जे पार्टीअ जो रसूल बख्श ख़ासकेली साहब आहे उनखे, दावत ॾिनी अथऊं डॉक्टर कादिर मक्सी ऐं फताह समेरे साहब खे, दावत ॾिनी अथऊं शबीर जमाली खे, दावत ॾिनी आहे सिंधी अदबी संघ जे सेक्रेटरी अहमद सोलंकी खे, दानिश्वरनि, उस्तादनि, आबादगारनि, शागिर्दनि, हारियुनि खे। जिस्कम ग्रुपनि खे दावत ॾिनी अथऊं सभिनी खे। जिस्कम हारीसर ग्रुप खे दावत ॾिनी अथऊं। इन्हनि सभिनी धुरनि खे दावत ॾिनी अथऊं त अचो ऐं 2 पॉइंटनि ते असां इत्तेहाद कयो आहे। गैर मुल्कनि जी नेताली करियो फौरी। सिंधू दरिया ते न बादशाह डैम क़बूल आहे, न कालाबाग डैम क़बूल आहे, न तव्हांजो कैनाल क़बूल आहे। सभु ठाह टोड़ींदड़ पंजाब आहे, पाणीअ ते विलार पंजाब जी आहे। हुकुमरान इंसाफ़ ऐं होश को कमु वठनि। ही गॾियल वफ़ाक़ आहे, ही घण क़ौमी रियासत आहे। कसीर क़ौमूं हिते रहनि थियूं। सिंध असेंबली कालाबाग डैम खे, बलोचिस्तान असेंबली डैमुनि खे रद्द कयो आहे ऐं 91 जे ठाह जी पंजाब तसुब परस्त कब्ज़े की सोच हिनमहिल बि 91 जे फार्मूले ते पाणी न पई। बलोचिस्तान खोट खुआजो, केपी खे खोट खुआजो, सॼो दरियाउ खणो सिंधियुनि जो ऐं इहो था चओ त इंसाफ़ आहे, वफ़ाक़ आहे। तव्हांजो इंसाफ़ वहशत जी सूरत में साम्हूं आयो आहे। तंहिं करे एहतजाज बुनियादी हक़ आहे। सुठे माण्हुनि खे दावत ॾियूं था त हाणे रोटनि ते अचो, एहतजाज कयो पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ, दरिया जी मालिकी लाइ। हिते अॼु खां वठी बाज़ाब्ता राब्ता मुहिम शुरू कई अथऊं। घोटकी जे सेशन बार खां, डिस्ट्रिक्ट सेशन बार एसोसिएशन खां ऐं डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब घोटकी खां हितां असां बाज़ाब्ता शुरूआत कई आहे। या दावत खणी आया आहियूं। तव्हांजी महिरबानी।